Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. IG सिंध के मुबैना तौर खंभण वारे वाक़े ते ISI ऐं रेंजर्स जे लाॻापियल ऑफिसर्स खे मौजूदा ज़िम्मेवारनि तां हटायो वियो। वधीक कार्रवाई लाइ मामिलो GHQ हवाले। ISBR मूजिबि ऑफिसर्स जी तकड़ सबबि रियासत जे ॿियनि इदारनि में ग़लतफ़हमी पैदा थी। ऑफिसर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे गैर ज़रूरी सूरतहाल पैदा करण खां पासो करे पिए सघिया। ISBR जो वधीक चवणु हो त 18 ऐं 19 अक्टूबर जी विच वारी राति रेंजर्स ऐं ISI सेक्टर हेडक्वार्टर्स खे मज़ार क़ाइद जी बेहुरमती जो ॿुधायो वियो। फौरी कार्रवाई यकीनी बणाइण लाइ ऑफिसर्स मथां अवामी दबाव वधी रहियो हो। शिकताण वारी सूरतहाल में ऑफिसर्स खे अवामी रद्दअमल में पुलिस जो रवैयो सुस्त नज़र आयो, जंहिं सबबि ISI ऐं रेंजर्स जे ऑफिसर्स जज़्बात में अची कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां IG सिंध वारे मामले ते पाक फ़ौज जी जांच ऐं कार्रवाई जी आजियां। बिलावल चयो त कराची वाक़े ते आर्मी चीफ खां जांच जो मुतालबो कयो हो। ख़ुशख़बरी मिली आहे त जांच मुकमल करे एक्शन बि खंयो वियो आहे। असांखे उन क़दम जी आजियां करणु घुरिजे। अहिड़े अमल सां इदारनि जी इज़त में इज़ाफ़ो थींदो आहे। जमहूरी तरीक़ो इहो ई आहे त जेका ग़लती थिए उन जो एतिराफ़ करे एक्शन खंयो वञे। असांखे गॾिजी जमहूरी तरीक़े सां अॻिते वधणो आहे। इस बात को बहुत अप्रिशिएट करते हैं कि खुद एहतसाबी का जो अमल है वो हरकत में आया और उन्होंने अपने जो 2 ऑफिसर्स थे उनको ओहदों से हटा दिया है। सिंध हुकूमत को ये भी बताना है कि उनकी जो पुलिस है, उनके जो IG हैं, आया वो इंक्वायरी करेंगे अपने उन ऑफिसर्स के ख़िलाफ़ जिन्होंने कि एक किस्म की बगावत कर दी थी और पूरे सिंध को उनके रहमो करम पे छोड़ दिया था। IG सिंध जे मामले ते पाक फ़ौज जो ख़ुदि एहतसाबी वारो निज़ाम हरकत में आयो ऐं 2 ऑफिसर्स खे हटाए छॾियो। हाणे IG सिंध जी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे ऑफिसर्स ख़िलाफ़ जांच करे जिन बग़ावत कई ऐं सिंध में पुलिस जे निज़ाम खे मफ़लूज बणाए छॾियो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां कोर कमांडर कराची जी जांच रिपोर्ट जी आजियां। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त IG सिंध जे मुबैना खमजण वारे वाक़े सां वफ़ाक़ी सरकार जो को वास्तो न आहे। सिंध सरकार खे बि उन्हनि पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे जिन ड्यूटी छॾण जो ऐलान कयो हो। हाणे सिंध सरकार खे साबित करणो आहे त सिविलियन इदारनि में बि एहतसाब ऐं नज़्मो ज़ब्त मौजूदु आहे। वफ़ाक़ी काबीना वधीक हुकूमती जलसा न कराइण जो उसूली फ़ैसिलो करे वरितो। रशकई में रिथियल जलसो मुलतवी करण ते बि सलाह मशवरा। काबीना मेंबर्स तरफ़ां ओपोज़िशन ऐं हुकूमत जे जलसनि ते ॻणती जो इज़हार। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त कोरोना वधी रहियो आहे। मथां वरी ऑपोज़िशन सां गॾु हुकूमत बि जलसा करे रही आहे। कोरोना जा केसिस वधण सां इहे ई जलसा ॻिची में पइजी वेंदा। वफ़ाक़ी काबीना कणक जो इमदादी अघु 1650 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो। काबीना इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो त सिंध हुकूमत तरफ़ां कणक जारी न करण सबबि कणक जो बहिरान पैदा थियो। अञा बि सिंध सरकार एतिरी कणक जारी नाहे कई जेतिरी हुनखे जारी करणु घुरिजे। इमरान ख़ान जीअं आयो ईअं ई वापसि हलियो वेंदो। अहिड़ी हुकूमत खां मौत भली जंहिंजी मोट में ज़िलत मिले। मरियम नवाज़ जी गिलगित बल्तिस्तान में चूंड जलसनि खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म ते चिटी तनक़ीद। मरियम नवाज़ चयो आहे त धांधली कंदड़ ऐं धांधली जी पैदावार वाइका थी विया। गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि में धांधली कई वई त अवाम न छॾींदो। अॼु सॼो पाकिस्तान इमरान ख़ान खे पिटूं ऐं पाराता ॾेई रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान जो अवाम अहिड़ी पार्टी खे वोट न ॾींदो जंहिंजी हुकूमत वींदे नज़र अची रही आहे। नालाइक ऐं नाअहल हुक्मरान सम्झनि था त गिलगित बल्तिस्तान में सवलाई सां हुकूमत ठाहे सघंदा। 15 नवंबर ते चूंडुनि खां पोइ गिलगित में पीपल्स पार्टी जी हुकूमत ईंदी ऐं जनवरी खां पोइ इतिहादनि सां गॾिजी वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित जे कांगर वारे इलाइक़े में चूंड जलसे खे ख़िताब दौरान चयो त पढ़ियल लिखियल नौजवान डिग्रियूं खणी दरबदर थी रहिया आहिनि पर खेनि नौकरियूं नथियूं मिलनि।
सीपेक खे कामयाब करणो आहे त गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे हक़ ॾियणो पवंदो। ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे बि तलब कंदासीं। सुप्रीम कोर्ट कराची सर्कुलर रेलवे मनसूबो फ़ाल न थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी रेलवेज़ खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया। ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे सबब ॿुधाइण लाइ ज़ाती तौर अदालत में पेश थियण जो हुकुम। DGFWO खे बि ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमासी ने चयो त KCR खे फ़ाल करण लाइ अदालती हुकुमनि ते अमल छो न थियो। ॻाल्हि रुॻो इते महदूद न रहंदी, सभिनी खे घुराईंदासीं। ज़रूरत पई त वज़ीर आज़म खे घुराईंदासीं ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे बि तलब कयो वेंदो। रेलवे खाते कराची सर्कुलर रेलवे खे 16 नवंबर खां शुरू करण जो ऐलान करे छॾियो। DS रेलवे तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पिपरी खां औरंगी ताईं सफ़र लाइ 4 ट्रेन खे मख़सूस कयो वियो आहे। इहे ट्रेन 60 किलोमीटर जे फ़ासिले ते हलंदियूं। हर 3 कलाकनि बाद अप ऐं डाउन ट्रैक ते ट्रेन हलंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में सिधी रीत मुक़ररु कयल 52 असिस्टेंट कमिश्नर्स खे हटाइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त ॼाणायल ऑफिसर्स खे कमीशन इम्तिहान पास करण ताईं कंहिं बि उहिदे ते मुक़ररु न कयो वञे। तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते चीफ सेक्रेटरी सिंध खे नोटिस जारी। दरख़्वास्त गुज़ार नियाज़ हुसैन अबड़ो मौक़िफ़ इख्तियार कयो त कमीशन जो इम्तिहान पास करण बिना मुक़ररु कयल असिस्टेंट कमिश्नर्स जी मुक़ररी साल 2011 में चैलेंज कई हुई। अदालत समूरनि ऑफिसर्स खे कमीशन पास करण जो हुकुम ॾिनो हो, पर अदालती हुकुम बावजूद चीफ सेक्रेटरी ॼाणायल ऑफिसर्स खे मुख़्तलिफ़ उहिदनि ते मुक़ररु कयो ऐं खेनि ट्रेनिंग बि ॾियारी वई। सिंध सरकार चीफ इंजीनियर हाईवेज़ हैदराबाद 20 ग्रेड जे ऑफिसर तुफ़ैल अहमद पलीजो खे हटाए छॾियो। वर्क्स एंड सर्विसिज में रिपोर्ट करण जी हिदायत। ताज़ो 20 ग्रेड में तरक़ी माणींदड़ इंजीनियर काज़ी तलमीज़ुद्दीन चीफ इंजीनियर हाईवेज़ हैदराबाद मुक़ररु। चीफ सेक्रेटरी सिंध नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन सेनेटर्स खां पोइ MNAs जे असासनि जा तफ़सील ज़ाहिर करे छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब 1 अरब 21 करोड़ रुपयनि खां वधीक जे असासनि जो मालिक करार। वज़ीर आज़म मजमूई तौर 8 करोड़ 6 लख रुपयनि जे असासनि जो मालिक करार। खेसि बनी गाला में 300 किनाल ते अॾियल घर तोहफ़े तौरु मिलियो। वज़ीर आज़म खे मियांवाली भकर शेखुपुरा ऐं खानेवाल वारियूं ज़मीनूं विरसे में मिलियूं। वज़ीर आज़म जो परॾेह में को बि कारोबार या मिल्कियत नाहे। संदसि घरवारी पाक पतन ओकाड़ा ऐं बनी गाला में 4 मिल्कियतनि जी मालिक करार। स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर 8 करोड़ रुपयनि जे असासनि जो मालिक ऐं 1 करोड़ 26 लख रुपयनि जो कर्ज़ी आहे। परवेज़ खटक 15 करोड़ जी मिल्कियतनि जो मालिक। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद 4 करोड़ 18 लख रुपयनि जा असासा ज़ाहिर कया। संदसि बैंक अकाउंट्स में 34 लख रुपया मौजूदु। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाडा जी परॾेह में 51 करोड़ रुपयनि जी मिल्कियत ज़ाहिर। पाकिस्तान में बि करोड़े रुपयनि जा असासा ज़ाहिर। 28 लख रुपया कैश ऐं बैंक में 28 लख रुपया ज़ाहिर। फैसल वाडा 40 तोला सोन ऐं रुगो 1 गाॾी ज़ाहिर कई। इलेक्शन कमीशन मूजिबि आसिफ ज़रदारी 67 करोड़ 68 लख रुपयनि जे असासनि जो मालिक करार। आसिफ ज़रदारी पाकिस्तान में 21 मिल्कियतूं 1 करोड़ 66 लख रुपयनि जा लाइसेंस वारा हथियार 99 लख रुपयनि जा घोड़ा ऐं ॿिया जानवर 6 गाॾियूं ऐं 1 करोड़ 87 लख रुपयनि जी सिड़पकारी ज़ाहिर कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 5 बैंक अकाउंट ज़ाहिर कया। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ गैर ज़रई ज़मीन जी मालियत 1 करोड़ 47 लख ऐं 100 केनाल ज़मीन तोहफ़े तौरु ज़ाहिर कई। शहबाज शरीफ 13 करोड़ 78 लख रुपयनि खां वधीक जा असासा बरतानिया में ज़ाहिर कया। संदसि बैंक अकाउंट्स में 4 करोड़ 45 लख रुपया ज़ाहिर। वफ़ाक़ी सरकार पारां परॾेही मुल्कनि में 4 नवां मुआशी वज़ीर मुक़ररु करण जो फ़ैसिलो। मुआशी वज़ीर लंडन, वॉशिंगटन, बीजिंग ऐं टोक्यो में मुक़ररु कया वेंदा। हुकूमत जो चवणु आहे त परॾेही मुल्कनि में मुआशी वज़ीरनि जी मुक़ररी जो मक़सदु मुल्क में परॾेही सिड़पकारी आणणु आहे। ज़रियनि मूजिबि मुआशी वज़ीरनि जी मुक़ररी लाइ सीनियर ब्यूरोक्रेट्स जी चूंड जो फ़ैसिलो कयो वियो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सरकारी प्लॉट जी गैर क़ानूनी अलाटमेंट वारे रेफरेंस में बि इश्तिहारी करार। लाहौर जी एहतसाब अदालत नवाज़ शरीफ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी कंदे संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब ऐं पंजाब जे रेवेन्यू खाते खां नवाज़ शरीफ जी मिल्कियत ज़ब्त करण बाबति रिपोर्ट तलब।
अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त नवाज़ शरीफ़ जा तलबी इश्तिहार जारी थिया, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद अदालत आरो पेश न थियो। जवाबदार नवाज़ शरीफ़ जे अदम पेशी ऐं तलबी जे इश्तिहारनि बाबति रिपोर्ट अदालत में पेश कई वई। ॿुधणी 26 नवंबर ताईं मुलतवी। लाहौर जी एहतसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में हमज़ा शहबाज जी अदालती रिमांड में 17 नवंबर ताईं वाद करे छॾी। हमज़ा शहबाज तरफ़ां गुज़िरियल ॿुधणी ते पेश न थियण बाबति रिपोर्ट ते ईंदड़ ॿुधणी ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान हमज़ा शहबाज चयो त अदालत में पेश थियण खां क़तई इनकार न कयो आहे। को माण्हू बीमार थिए त उनखे एम्बुलेंस ज़रिए आंदो वेंदो आहे। ओचितो छा थियो जो बख़्तरबंद गाॾी में आणणु शुरू कयो वियो। कोरोना वबा दौरान जेल में कीअं रहियुसि इहो मुंहिंजो अलाह ई ॼाणे थो। अदालत रिमार्क्स में चयो त तारीख़ में ईअं कॾहिं नाहे थियो त हिरासत में वरितल जवाबदार पाण अदालत आरो पेश न थिए। जवाबदार खे अदालत आरो पेश न करे दुनिया खे पैगाम ॾिनो वियो त रियासत कमज़ोर थी वई। लाहौर जी सर्विसेज अस्पताल में दाख़िल चौधरी शुजात जो इलाज जारी। डॉक्टर्स संदसि सिहत खे बहितर करार ॾेई छॾियो। डॉक्टर्स जो चवणु आहे त चौधरी शुजात खे डॉक्टर्स जी निगरानी में रखियो वियो आहे। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा सैद रफ़ीक बि चौधरी शुजात सां अयादत लाइ अस्पताल पहुतो। ज़रियनि जो चवणु आहे त अस्पताल में अॻु ई मौजूदु अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ख्वाजा सैद रफ़ीक सां हथ मिलाइण जी कोशिशि कई। ख्वाजा सैद रफ़ीक पंहिंजे सीने ते हथु रखे अॻूणे चीफ जस्टिस खे मोटरी ॾिनी। ख्वाजा सैद चयो त कोरोना जी सूरतहाल सबबि अॻूणे चीफ जस्टिस सां हथु न मिलायो। चौधरी शुजात खे कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थियण सबबि अस्पताल दाख़िल कयो वियो हो। लाड़काना में नैब जी वॾी कार्रवाई। नैब टीम राइस मिल्स, आइस मिल्स ऐं होटल सूदो 14 मिल्कियतूं सील करे छॾियूं। नैब ज़रियनि जो चवणु आहे त अदालती हुकुम ते लाड़काने में मुख़्तलिफ़ मिल्कियतुनि खे सील कयो वियो आहे। छापे दौरान दुकानदार नैब टीम खे दुकान ऐं ॿियूं मिल्कियतूं सील न करण लाइ मिनतूं कंदा रहिया। पाकिस्तान T20 सीरीज़ में क्लीन स्वीप करे वरितो। आख़िरी ऐं टीं मैच में ज़िम्बाब्वे खे आसानी सां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान 130 रन जो हदफ़ रुगो 2 विकेट जे नुक़सान ते हासिल कयो। अब्दुल्ला शफ़ीक 41 ऐं खुशदिल शाह 36 रन्स रायूं। ज़िम्बाब्वे पहिरीं बैटिंग कंदे 9 विकेट जे नुक़सान ते 129 रन्स रायूं। पाकिस्तानी बॉलर उस्मान कादिर 4 रांदीगरनि खे पवेलियन भेड़ो करे छॾियो। इमाद वसीम 2, हारिस रऊफ़ ऐं मोहम्मद हसनैन हिकु विकेट वरिती। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टेस्ट टीम जे कप्तान अज़हर अली खे उहिदे तां हटाए छॾियो। टेस्ट टीम जी बि कप्तानी वनडे ऐं T20 टीम जे कप्तान बाबर आज़म हवाले। अज़हर अली आख़िरी भेरो इंग्लैंड जे दौरे दौरान टेस्ट टीम जी कप्तानी कई हुई। जे घर खां ॿाहिरि निकितो त ॾिठुमि त 5-6 कुतनि नले ते हमिलो कयो। उन खां पोइ मूं डोड़ी हुनखे छॾायो ऐं कुता भॼी विया उते ऐं उनजी हालति नाज़ुक हुई उन टाइम ते। रोलू कुतनि जेको आहे सो इन नंढड़े खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ जिस्मनि ते चक आया, जंहिंजे करे हुनजी जेको आहे सो उहे कन ऐं मुहार हुयसि ऐं ॻिची वटां जेके चक लॻल आहे। पेट ते बि हिकिड़ो जेको आहे हुनखे चक लॻल हो, जंहिंमें आंडे जो हिकिड़ो पीस जेको आहे उहो ॿाहिरि निकितल हो। हाला भरसां ॻोठ गाही खान लाखो में रोलू कुतनि नींगर खे ॾाड़े मारे छॾियो। रोलू कुतनि जे हमले दौरान नींगर साजिद लाखो जी रणियुनि ते पाड़े वारा पहुता ऐं खेसि छॾाए वरितो। नींगर जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वारसनि पारां म्यूनिसिपल अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो। छाछरो भरसां ॻोठ उडाणी में रोलू कुतनि 3 औरतुनि समेत 5 ॻोठाणनि खे ॾाड़े विधो। अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में रोलू कुतनि 2 ॿारनि मुहाज़ अरबाब ऐं राबिया मुग़ल खे ॾाड़े ज़ख़्मी करे छॾियो। अस्पताल मुंतक़िल। मुझे कहते तुम्हें मैं नौकरी दिलाऊंगा, तुम नौकरी करना। मैं वहाँ नौकरी के लिए आई हूँ तो उसने मुझे अगवा कर लिया। मुझे 2-3 दिन तक वहाँ रखा अपने पास। मेरी बच्ची को 2 हफ्ते हो गए, 2 डेढ़ हफ्ता हो गया अगवा किया हुआ है।
मुझे छोड़ दिया है, किसी के पास भेज दिया, उन्होंने मुझे यहाँ कराची भेज दिया। आज मेरी बच्ची के साथ कितना जुल्म किया, मारा, दांत तोड़ दिया, मुंह पक गया, जुबान पक गई है, कोई चीज़ खा नहीं सकती। कश्मोर लॻे इंसानियत सोज़ वाक़ियो ॻोठ खावंद बख़्श मलिक में कराची मां नौकरी जे बहाने घुरायल औरत जी मासूम धीउ सां ज़्यादती जो इंकशाफ। 4 सालनि जी नींगरी ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। डॉक्टर्स नींगरी सां जिनसी ज़्यादती ऐं तशद्दुद जी तस्दीक़ करे छॾी। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार रफ़ीक मलिक गिरफ़्तार। नींगरी जी माउ मुस्मात तबस्सुम चयो आहे त जवाबदार नौकरी ॾियारण जे बहाने कराची मां कश्मोर वठी आयो, जंहिं बाद मूंखे धीउ सूधो 30,000 रुपयनि में विकिरो करे छॾियो। जवाबदार धीउ खे क़ैदी करण बाद ॾाढाई जो निशानो बणायो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां पुछा गाछा जारी आहे। केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सिंधड़ी भरिसां पसंद जी शादी करण ते नारी फहमीदा शर खे क़त्ल करण वारे केस में अहमद भराई क़त्ल वारे वाक़े खां अॻु राजोनी ज़रिए औरत खे वॾेरे ऐं वारसनि हवाले करण वारी वीडियो मंज़र आम ते अची वई। ज़रियनि जो चवणु आहे त औरत बासर वॾेरे खे मिनतूं कयूं त खेसि क़त्ल न करे, जंहिं बाद वॾेरे संदसि हयाती जे तहफ़ुज़ जी ज़िम्मेवारी खईं हुई। पुलिस 10 ॾींहं गुज़रण बावजूदि 5 रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। ज़रियनि जो चवणु आहे त बासर धुरनि जे दॿाउ बाद पुलिस केस लोढ़ण जी कोशिशुनि में लॻी वई। गिरफ़्तार 3 जवाबदार ग़ुलाम शहर इस्माइल ऐं मौलाबख्श शहर जेल हवाले। मेपुर ख़ासि अदालत तरफ़ां जवाबदारनि जो 14 ॾींहंनि लाइ अदालती रिमांड मंज़ूर। डिगड़ी में शागिर्दियाणी खे नशो ॾियण बाद मुबैना तौर इज्तिमाही लॼालुट जो निशानो बणाइण वारे केस में गिरफ़्तार 2 जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। मीरपुर ख़ासि जी अदालत जवाबदारनि जो 2 ॾींहंनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। डिगड़ी जो SHO तब्दील थियण बावजूदि पुलिस नारी जा जुज़ा मेडिकल टेस्ट लाइ लेबॉर्टरी न उमाणिया। जुज़ा अञा ताईं थाणे ते रखियल। पुलिस केस में नामज़द 62 जवाबदार इरफान जरवार खे बि गिरफ़्तार करण में नाकाम। शागिर्दियाणी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस 62 जवाबदार इरफान जरवार खे केस खां धार करण जा साम्बाह करे रही आहे, तंहिं करे हेल ताईं खेसि गिरफ़्तार न कयो वियो आहे। शागिर्दियाणी जे वारसनि तरफ़ां अॼु SSP मीरपुर ख़ासि सां मुलाक़ात करण जा इम्कान। ऐं खानपुर महर में गैस्ट्रो वबा तेज़ी सां पखिड़जण लॻी। ॻोठ इमाम बख़्श आलमानी में ॿारड़ी अलीशा ऐं ॿारड़ो मुज़म्मिल गैस्ट्रो विघे फ़ौत। गैस्ट्रो पखिड़जण जूं रिपोर्ट्स मिलंदे ई सिहत खाते जी टीम पहुची वई। तिबी मुआइने बाद वधीक 8 ॿारनि खे गैस्ट्रो जी तस्दीक़। 2 ॿारड़ा नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। ॻोठाणनि जो चवणु आहे त सिहत खातो अॻुवा टुपा वठे हा त फ़ौती ॿारनि जूं हयातियूं बचाए सघजनि हा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।